मोहम्मद तारिक मेतलो, वकील हाई कोर्ट। जीअं त 5 तारीख़ यकजहती कश्मीर जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं वॾे जोश ख़ुरूश सां वॾनि वॾनि इदारनि में जेको आहे सो मल्हायो वेंदो आहे। ऐं असां पुरज़ोर जो आहे न अपील कंदा आहियूं इंटरनेशनल लेवल ते ऐं ह्यूमन राइट्स ग्राउंड ते त कश्मीर खे जेको आहे सो आज़ादु करायो वञे ऐं कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार कंदा आहियूं। जीअं त कश्मीरियुनि सां जेको ज़ुल्म नाइंसाफ़ी थिए थी पई उनखे असां हाईलाइट कंदा आहियूं इंटरनेशनल लेवल ते ऐं ह्यूमन ग्राउंड्स ते, छो त कश्मीरियुनि सां तमामु घणो ज़ुल्म इंडिया करे थो ऐं असां कश्मीरियुनि सां हर तरह गॾु आहियूं ऐं हर महाज़ ते असां उन्हनि सां साथ ॾींदासीं। इनशा अल्लाह कश्मीर आज़ादु थींदो, कश्मीर पाकिस्तान जी शहरग आहे ऐं पाकिस्तान सां ई गॾु रहंदो। इनशा अल्लाह कश्मीर ज़रूरु आज़ादु थींदो ऐं असां इंटरनेशनल लेवल ते जेको आहे सो इदारनि खे अपील था करियूं त कश्मीर खे आज़ादु करायो। कश्मीर जी जेका ख़ुदि इरादियत आहे उन खे जेको क़ौम मुतहदा जे चार्टर मुताबिक़ आज़ादु करायो वञे।